नाज़रीन, अहम ख़बर खां खे आगाह पिया कयूं त सिंधु दरिया जे पाणी वहिकरनि में घटिताई जो सिलसिलो जारी आहे। कोटड़ी बैराज वटि वरी ॿोॾि बरक़रार आहे। पाणी सतह में वधीक वाध थी वई, वहिकरा 6 लख क्यूसेक ताईं पहुची विया आहिनि। गुड्डू बैराज वटि पाणी सतह में वधीक लाथ अची वई। गुड्डू वटि मथां हेठां वहिकरो 3,89,545 क्यूसेक रिकॉर्ड। सखर बैराज वटि पाणी सतह में वधीक लाथ बाद वॾे दर्जे वारी ॿोॾि विचोले दर्जे जी ॿोॾि में तब्दील। मथां हेठां वहिकरो 4,98,880 क्यूसेक थी वियो। कोटड़ी बैराज वटि मथां वहिकरो 6 लख क्यूसेक, हेठां वहिकरो 5,84,272 क्यूसेक थी वियो। आपाशी खाते पारां कोटड़ी बैराज वटि पाणी वहिकरनि में इज़ाफ़े बाद मुख़्तलिफ़ इलाइक़नि में बंदनि ते दबाव आहे। नाज़रीन, अहम ख़बर खां खे भेरो ॿीहर आगाह पिया कयूं त सिंधु दरिया जे वहिकरनि में घटिताई जो सिलसिलो जारी आहे। कोटड़ी बैराज वटि वरी ॿोॾि बरक़रार आहे। पाणी सतह में वधीक वाध थी वई आहे। वहिकरा 6 लख क्यूसेक ताईं पहुची विया आहिनि। गुड्डू बैराज वटि पाणी सतह में वधीक लाथ अची वई। गुड्डू वटि मथां हेठां वहिकरो 3,89,545 क्यूसेक रिकॉर्ड थी वियो आहे। सखर बैराज वटि पाणी सतह में वधीक लाथ बाद वॾे दर्जे वारी ॿोॾि विचोले दर्जे जी ॿोॾि में तब्दील थी वई आहे। मथां हेठां वहिकरो 4,98,880 क्यूसेक थी वियो। कोटड़ी बैराज वटि मथां वहिकरो 6 लख क्यूसेक ऐं हेठां वहिकरो 5,84,272 क्यूसेक थी वियो। आपाशी खाते पारां कोटड़ी बैराज वटि पाणी वहिकरनि में इज़ाफ़े बाद मुख़्तलिफ़ इलाइक़नि में बंदनि ते दबाव आहे।